नाज़रीन ख़बर शेयर कयूं था लाड़काणे में लाड़काणे वेझो मोहसिब जे रहवासियुनि मस्मात अशरफ मीराणी पंहिंजे पुटु नईम मीराणी सां गॾिजी लाड़काणो पुलिस हथां खंभे गुम कयल पुट जे आज़ादी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ पीरसन औरत दाहींदे चयो गुज़िरियल 24 सेप्टेम्बर ते एसएसपी इमरान कुरैशी जे हुकुम ते अली गोहराबाद थाणे पुलिस समेत ॿिनि थाणनि जी पुलिस हीरोइननि खे गिरफ़्तार करे लाड़काणे खां कोटड़ी ट्रेन ज़रिए गिदू इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथां पुलिस कोटड़ी में ॿिनि हीरोइननि खे आज़ादु करे छॾियो, जॾहिं त उन में मुंहिंजो ॿचड़ो मोहम्मद मलूक मीराणी जेको 3 ॿारनि जो पीउ आहे, हू कमाए पेट पालींदो आहे, जंहिंखे पुलिस हीरोइननि सां गॾु गिरफ़्तार करे कोटड़ी खणी जितां हिन खे गुम करे छॾियो आहे, जेको हिन वक़्त ताईं घर वापसि नाहे पहुतो। आख़िर असां काॾे वञूं, सभु घर भाती सख़्तु परेशान आहियूं। हुननि आईजी सिंध डीआईजी लाड़काणो खां मुतालबो कयो त फौरी नोटिस वठी एसएसपी इमरान खां पुछाणो करे असांजो ॿचड़ो ॻोल्हे आज़ादु कराए ॾिनो वञे।